वेलकम बैक नाज़रीन। हैदराबाद में वाक़िया आगे का नाज़रीन हैदराबाद के मानी जे बिलता जहिड़े दौरान होटल मालिक नूसैदाबाद वासी गिराह खे क़त्ल करे छॾियो। होटल मालिक जी फारिग में नौजवान बिलावल काका मारिजी वियो। संदसि ॿ दोस्त जानी ऐं ममता संजणाई ज़ख़्मी थी पिया आहिनि। मक़तूल जे वारसनि ऐं दोस्तनि पारां कासिमाबाद में वादो वावट लाश रखी धरणो हणी कातल जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो वियो आहे। हैदराबाद पुलिस वाक़े जी जांच लाइ कमेटी जोड़े छॾी। होटल मालिक समेत 4 शकी माण्हुनि खे हिरासत में वरितो वियो। हैदराबाद में यह खबर अवां शेयर कयूं पिया। हैदराबाद में मानी जे बिलतान जहिड़े दौरान होटल मालिक न्यू सईदाबाद वासी गिराह खे क़त्ल करे छॾियो। होटल मालिक जी फारिग में नौजवान बिलावल काका मारिजी वियो। संदसि 2 दोस्त जानी ऐं ममता संजराणी ज़ख़्मी थी पिया आहिनि। मक़तूल जे वारसनि ऐं दोस्तनि पारां कासिमाबाद में वादो वावट लाश रखी धरणो हणी कातल जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो पियो वञे। हैदराबाद पुलिस वाक़े जी जांच लाइ कमेटी जोड़े छॾी आहे, जॾहिं त होटल मालिक समेत 4 शकी माण्हुनि खे हिरासत में वरितो वियो आहे। हैदराबाद में वाक़िया आगे कयूं पिया। हैदराबाद में मानी जे बिलतान जहिड़े दौरान होटल मालिक नूसैदाबाद वासी खे क़त्ल करे छॾियो आहे। होटल मालिक जी फारिग में नौजवान बिलावल काका मारिजी वियो। संदसि 2 दोस्त जानी ऐं ममता ज़ख़्मी थी पिया आहिनि। मक़तूल जे वारसनि ऐं दोस्तनि पारां कासिमाबाद में वादो वावट लाश रखी धरणो हणी कातल जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो पियो वञे। हैदराबाद पुलिस वाक़े जी जांच लाइ कमेटी जोड़े छॾी आहे, जॾहिं त होटल मालिक समेत 4 शकी माण्हुनि खे हिरासत में वरितो वियो। आगे कयूं पिया वाक़े हैदराबाद में मानी जे बिलतान जहिड़े दौरान होटल मालिक न्यू सईदाबाद वासी गिराह खे क़त्ल करे छॾियो आहे। होटल मालिक जी फारिग में नौजवान बिलावल काका मारिजी वियो। संदसि 2 दोस्त जानी ममता ज़ख़्मी थी पिया आहिनि। मक़तूल जे वारसनि ऐं दोस्तनि पारां कासिमाबाद में वादो वावट लाश रखी धरणो हणी कातल जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो पियो वञे। हैदराबाद पुलिस वाक़े जी जांच लाइ कमेटी जोड़े छॾी आहे, जॾहिं त होटल मालिक समेत 4 शकी माण्हुनि खे हिरासत में वरितो वियो आहे। हैदराबाद में वधीक तफ़सील मालूम कंदासीं नथूराम खां। जी नथूराम, आगाह कजो। जी बिल्कुल, हैदराबाद के वाधुआ रोड से कायम होटल ते मानी के बिल तां मुबैना जहिड़ो थियो हो, जंहिंमें फायरिंग में नौजवान क़त्ल थी वियो, जॾहिं त 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस मूजिबि सुपर सलातीन ते बिलावल काका ऐं दोस्तनि मानी खाधी हुई ऐं बिल अदा करण वारे मामले तां होटल मालिक ऐं नौजवान विच में मुंहमारी थी, बाद में जहिड़ो थियो। जहिड़े दौरान शुरूआती तौर बिलावल काका खे लोही शीक मथे में लॻी, जंहिं बाद गोलियूं लॻियूं, जंहिं दौरान हू मारिजी वियो, जॾहिं त ममता इम्तियाज़ ऐं जानी समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। मक़तूल जे वारसनि इल्ज़ाम हणंदे चयो त बिलावल खे जेको आहे बिना बेगुनाह जेको गोलियूं हणी ऐं पठाणनि क़त्ल कयो आहे। भिटाई नगर पुलिस जो चवणु आहे त होटल तां हाजी बख़्तियार पठाण खे गिरफ़्तार कयो आहे ऐं फायरिंग वाक़े में मतिलबु ॿियनि जवाबदारी जे गिरफ़्तारी जे लाइ पिणु कोशिशूं कयूं पियूं वञे। हिन वक़्तु जेको आहे क़ौमी शाहराह ते हैदराबाद जे क़ौम परस्त अॻवान ऐं शहरियुनि पारां जेको आहे धरणो हयो वियो आहे ऐं लाश रखी जेको नौजवान जो धरणो हयो वियो आहे। जॾहिं त इन राति जेको राति देरि सां होटल ते थियल जहिड़े जा जेके फुटेज आहिनि उहो बि धरती थी जेको हथु करे वरिता आहिनि। उन्हनि फुटेजिस में जेको आहे ॾिसी सघिजे थो त जेके शख़्स आहिनि उहे फायरिंग कंदे नज़र अचनि था ऐं उते मौजूदु जेका पुलिस मोबाइल ऐं उते जेके पुलिस एहलकार आहिनि उहे बि फुटेजिस में नज़र अचनि पिया। जी महिरबानी नथूराम तफ़सीलनि जे लाइ।